अदा हूंदी परू मां तुंहिंजो पुराणो आशिक़ आहियां। अदा गुलू ईअं अचानक सां घर में घिरी तूं कीअं आयो आहे? तोखे ख़बर नाहे त नादर घर में नाहे? सदोरी तॾहिं त आयो आहियां जेकॾहिं नादर हुजे हा त मां पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघां। मतलब अदा तूं चवण छा थो चाहीं? अदा हूंदी परू मां तुंहिंजो पुराणो आशिक़ आहियां। गुल्लू गिरनारी। नमक हराम, तूं पंहिंजी मौसनि जी इज़त में अखियूं तो विझी पंहिंजे पीउ जो त पटको धूड़ करे वेठो आहीं। पोइ बि तोखे हया नथो अचे, थोड़ी बि गैरत नथी अचे। नादर तोखे पंहिंजो दोस्त सम्झंदो आहे, तोखे पंहिंजो भाउ सम्झंदो आहे, पर तूं त दोस्ती जे लाइक़ ई नाहीं। हुनजी गैर मौजूदगीअ में तूं हुनजी इज़त में अखियूं तो विझी। तूं त सॼी मर्द ज़ात खे लॼाए छॾियो आहे गुलू। अफ़सोस तो जहिड़नि मर्दनि जी सोच ते। सदोरी इश्क़ ऐं जंग में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे।